अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम सुबह मेहरान सां गॾु आऊं आहियां अवां जी होस्ट ज़ोया बलोच। नाज़रीन, उम्मीद आहे जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि वॾनि सां, पंहिंजनि नंढनि सां, पंहिंजनि मिटनि माइटनि अज़ीज़नि रिश्तेदारनि सां। नाज़रीन, ही ख़ुशियूं आहिनि नंढड़ियूं नंढड़ियूं जेके असां सभिनी सां गॾिजी रहंदा आहियूं। जॾहिं असां कंहिं बि ॻाल्हि जो ज़िद या रीस वग़ैरह न कंदा आहियूं तॾहिं असां पंहिंजे सॼे ॾींहं खे सुठो गुज़ारे सघंदा आहियूं। ज़ाहिर आहे, जेको सुबुह जो प्रोग्राम आहे सुबह मेहरान आहे, त पंहिंजी सुबुह खे बहितर कीअं बणाइजे, बहितर ईअं बणाइजे जो पंहिंजे पंहिंजे कमनि सां सभ खां अवल त असां थधा थधा कूल कूल हुजूं। उन खां पोइ असां पंहिंजनि पंहिंजनि कमनि सां, जीअं त स्कूल आहे त स्कूल तरफ़ रवां दवां थियूं, या कॉलेज या यूनिवर्सिटी या जॉब या को बि कारोबार असां कयूं था, त छा आहे सभ खां अवल त असांखे पंहिंजी सुबुह जो असांखे सवेर उथणु खपे, असांखे प्रॉपर नाश्तो करणु खपे। पहिरियां त ज़ाहिर रिलीजियस एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि, उन खां पोइ वरी नाश्तो, उन खां पोइ पंहिंजे कम सां उन में बि असांखे सिंसियरिटी ॾेखारणु खपे। जीअं ई असां उन सिंसियरली कमु कंदासीं तॾहिं असांखे असांजी रूह खे राहत मिलंदी आहे, तॾहिं असां कूल माइंडेड रहंदासीं। छो जो हींअर जेको गर्मियुनि जो मौसमु आहे, हिन में घणी चिड़ घणी कावड़ आहे, जंहिंखे ॾिसो त उहो जेको आहे न ॿिए ते गुस्सो थो करे। बहरहाल असांखे पंहिंजे पाण में सब्र बि जेको आहे न उहो बि रखणु खपे, छो जो सब्र हिकु वॾी शइ आहे। जंहिंजे बि अंदरि में हिकिड़ो सब्र अची वई या बर्दाश्त जी कुवत अची वई, त ईअं ई सम्झो त कामयाबी हुन जा क़दम चवंदी। सो नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान जो बाक़ाइदा आगाज़ थी चुको आहे। असां सां गॾु गेस्ट बि आहिनि, उन्हनि जो बि अवां सां तारीफ़ कराईंदुसि, पर उन खां पहिरीं नाज़रीन अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555, उहो डायल कंदा अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था, पंहिंजूं तजवीज़ूं, पंहिंजूं सलाहूं, पंहिंजा मशवरा ॾेई सघो था। नाज़रीन, मेहरान टीवी जी हमेशह इहा ई कोशिशि रही आहे त सुबह मेहरान में ख़ूबसूरत इल्म जे ज़ेवर सां नवाज़ियल महिमाननि खे असां इनवाइट कयूं इन प्रोग्राम में, त जीअं सुठियूं ॻाल्हियूं कयूं, असांजी सुबह सुठी गुज़रे। सो नाज़रीन, आऊं अव्हांखे तारुफ़ कराईंदी हलां से जेके पहिरियां महिमान आहिनि से आहिनि रमेश कुमार, वाइस प्रेसिडेंट आहिनि माइनॉरिटी लोहाना हिंदू पंचायत मीरपुर ख़ास जा। असांजे जेके ॿिया महिमान आहिनि से फ़क़ीर एजाज़ ख़ासखेली सूफ़ी रागी आहिनि। टिया असांजा जेके महिमान आहिनि संदन फर्ज़ंद मुर्क महबूब अली रागी। इन खां पोइ म्यूज़िशियन्स आहिनि असांजा उस्ताद सलामत अली कीबोर्ड प्लेयर आहिनि। इन खां पोइ आहिनि फ़क़ीर सुभान अली ढोलक नवाज़ आहिनि। अवां सभिनी महिमाननि खे भलीकार चवंदासीं इन प्रोग्राम सुबह मेहरान में। सभ खां अवल रमेश कुमार साहब, छा चवणु चाहींदा? सुबह आहे, मॉर्निंग शो आहे, सुबह जो मौसम आहे। फर्स्ट ऑफ ऑल तव्हां मेहरान टीवी जी सॼी टीम जो शुक्र जी जी, जिन असांजे मीरपुर ख़ास खे इनवाइट कयो। सही। ऐं मोराई साहब जो वॾो वॾो महिरबानी आहियां, बिल्कुलु, जिन असांखे मीरपुर ख़ास खे जे मसइलनि ते ॻाल्हाइण लाइ, जी जी, उन्हनि जे कहिड़ा इशूज़ आहिनि माइनॉरिटीज़ जे ॻाल्हाइण जा, सही, उहे सभु असांखे चई त तव्हां पंहिंजो व्यूज़ अची ॾियो। जी जी, वॾी वॾी महिरबानी चवां थो मां मेहरान टीवी जी। हाणे असां सां गॾु सूफ़ी रागी बि आहिनि। छा चवंदा, अवां जी सुबह कीअं पई गुज़रे? अल्लाह साईं जा करम मानो, अवल अला हलीम आल आलम जो धनी, कादिर पंजी कुदरत सी कायम आए कदीम, वाली वाहिद वहदहू राज करब रहीम, सो सारा सचो धनी जई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जान। जज़ाकल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु बहितरीन। त हिनी में अची थो वञे त उन्ही जे नाले सां शुरूआत आहे, ॾाढो सुठो। अच्छा, फर्ज़ंद बवां जा आहिनि, अवां जी सुबह कीअं पई गुज़रे? कीअं लॻो सुबह मेहरान में बाबा जिन सां गॾु अची करे? माशाअल्लाह, असांजी बि सुबुह सुठी पई गुज़रे माशाअल्लाह। ॾाढो सुठो। अच्छा, ज़ाहिर आहे हिकिड़ो असांजो मॉर्निंग शो आहे, मॉर्निंग जे हवाले सां वरी असांखे इहो हूंदो आहे त जेके असां गेस्ट इनवाइट कंदा आहियूं त उन्हनि खां सभ खां अवल उन्हनि जी एक्टिविटीज़ जे अबाउट ई ॻाल्हाइबो। त अव्हां प्रेसिडेंट बि आहियो, वाइस प्रेसिडेंट। जी जी, वाइस प्रेसिडेंट, सॉरी। त हुन हिसाब सां त तव्हां पंहिंजी जेका पंचायत आहे उनखे कीअं था ॾिसो, उन जे एक्टिविटीज़ खे, या उन्हनि में तव्हांजो कहिड़ो किरदारु आहे? फर्स्ट ऑफ ऑल त असांजे मीरपुर ख़ास जी ख़ुशनसीबी इहा आहे त असांजे जेके पंचायत जा जेके 3 मेन मेंबर्स आहिनि, जी जी, जंहिंमें किशन चंद पारवानी साहब आहिनि, सही, लक्ष्मण दास पेरवानी साहब आहिनि, जी जी, ऐं सेठ हरिराम किशोरीलाल जेके मिनिस्टर आहिनि। असांजे मीरपुर ख़ास जी गुड लक इहा आहे त उहे टई असांजे शहर जा आहिनि। अच्छा, हा, हरिराम साहब असांजे मीरपुर ख़ास जा कॉन्टेस्ट मां खटियल आहिनि ऐं ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि मीरपुर ख़ास लाइ। अच्छा, ऐं असांजी पंचायत खे ॾाढो सुठो टाइम ॾेई रहिया आहिनि सेठ लक्ष्मण दास। सेठ हरिराम साहब जी सुठी असांजी कंट्रीब्यूशन आहे
ऐं सेठ किशन चंद पारवानी साहब, वो असांखे ॾाढो सुठो टाइम ॾेई रहिया आहिनि असांजी पंचायत खे ऐं असांजी स्पेशली असांजे माइनॉरिटीज़ के इशूज़ खे उभारे रहिया आहिनि त कहिड़ा कहिड़ियूं असांखे इशूज़ आहिनि, कीअं असांखे सिस्टम हलाइणु खपे, सॼो असांखे सुठो टाइम ॾेई रहिया आहिनि ॾाढो बहितरीनु। अच्छा फ़कीर एजाज़, हाणे छा ॿुधाईंदा हुआ? माली साईं जी काफ़ी शुरूआत है अल्लाह जे नाले सां। जी जी बिल्कुलु, बिस्मिल्लाह कयो। मकर डोल डिलो ना तो निमाणी असी कोने कमीणीअ जो बिकर तो मिलो कोने कमीणीअ जो बिगड़तो बिलो तूं जो नाम निलो ओ वठो वे चिड़िया अलाह जे नालो त्यमू वॾो आसरो ख़ालिक तुंहिंजी खांद जो परो पांद लॻो नालो रब सदो ओ रहियो आहे मरूह में ओ मालिक तौबा तो दर ए मालिक तौबा तो दर चलवा गवारी काफर ए मालिक तौबा तो दर ए हादी तौबा तो दर चलवा गवारी असां ते गवारी असां चलवा गवारी असां ते फिर पंहिंजो करम कर ए मालिक तौबा तो दर ए हादी तौबा तो दर चलवा गवारी असां ते चलवा गवारी असां ते फिर पंहिंजो करम कर
मालिक तौबा तो दर, ए हादी तौबा तो दर। कर ए मालिक तौबा तो दर, ए हादी तौबा तो दर। चलवाग वारी असां ते, चलवाग वारी असां ते, फिर पंहिंजो करम कर ए मालिक तौबा तो दर, ए हादी तौबा तो दर। बातिन में परवर, ज़ाहिर में तू मोहम्मद, बातिन में परवर, ज़ाहिर में तू मोहम्मद, बातिन में परवर। महदी अली जी सूरत, महदी अली जी सूरत, महदी अली जी सूरत, हुकीम मने मुनकर ए मालिक तौबा तो दर, ए हादी तौबा तो दर। चलवाग वारी असां ते, चलवाग वारी असां ते, फिर पंहिंजो करम कर ए मालिक तौबा तो दर, ए हादी तौबा तो दर। वाह फ़कीर वाह, सुभान अल्लाह, जज़ाकल्ला। त हीअ ज़ाहिर आहे असांजो अलाह साईं जेको हर शइ ते क़ादिर आहे, हर शइ ते वस वारो आहे। वरी पैगम्बर या जेको असांजा इमाम सगोर आहिनि उन्हनि जी कहिड़ी तारीफ़ कजे, ॾाढो सुठो, ॾाढो बहितरीनु। नाज़रीन, हाणे असां वठूं था कमर्शियल ब्रेक। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। असां सां रमेश कुमार बि गॾु आहिनि। त जीअं मां वाइस प्रेसिडेंट आहियो अव्हांजी जेका हिंदू कम्यूनिटी आहे या पंचायत आहे, त मिरपुखास में ज़ाहिर आहे हाणे वरी जेकॾहिं ॾिसिजे त हिंदू माइनॉरिटी में काफ़ी अहिड़ा इशूज़ बि थियनि था। उन्हनि इशूज़ खे कीअं था ॾिसो ऐं उन्हनि खे वरी हल जो तरीक़ो कहिड़ो आहे, कहिड़े नमूने सां हल कंदा आहियो? असांजो हींअर असांजी कम्यूनिटी जो वॾे में वॾो जेको इशूज़ आहे सो एजुकेशन आहे। अच्छा, असां चऊं था त न जेतिरो थी सघे पंहिंजे ॿारनि खे एजुकेशन, बिल्कुलु एजुकेशन खां सवाइ तव्हांजी ज़िंदगी निल आहे। कंहिं बि माना क़ौम जी तरक़ी नामुमकिन आहे बग़ैर तालीम जे, बग़ैर तालीम जे। त असांजो इहो इशू आहे त न असां पंहिंजे ॿारनि खे जेतिरो थी सघे ओतिरो पढ़ायूं। तमामु बहितरीनु, सुठो ख़्यालु आहे। मां तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि शेयर कंदो हलां त मुंहिंजूं 4 भेणूं डॉक्टर आहिनि माशाअल्लाह, ऐं मुंहिंजी छोकिरी बि डॉक्टर आहे। अच्छा, मीन्स कि डॉक्टर फैमिली सां? मां पाण बि सिविल आहियां। अच्छा, इंजीनियर ऐं डॉक्टर। सही। इहो असांजो सॼो क्रेडिट असांजे फादर खे वञे थो, जेके पंहिंजी ज़िंदगी सॼी इन ॻाल्हि में ई वक़्तु करे छॾी त न तव्हां जेतिरो थी सघे पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो। माशाअल्लाह, इहो ई तव्हांजी सॼी प्रॉपर्टी आहे। सही, इहो ई रोशन ख़्यालु आहे जेको माण्हू खे अॻिते खणी थो वञे। इहो ई इन्वेस्टमेंट आहे। सही।
बेस्ट इन्वेस्टमेंट अॼु जी तारीख़ में पढ़ाई आहे। जी जी जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजे ॿारनि खे एजुकेशन ॾियो। सही असांजी माइनॉरिटीज़ में असां सां माशाल्लाह सां पाकिस्तान में सुठो असांखे मिले पियो प्रोटोकॉल। सही असांखे को बि हिते प्रॉब्लम कोन्हे पाकिस्तान में माइनॉरिटी जे हवाले सां। असां पंहिंजा मंदर वञी सघूं था, पंहिंजी ईदूं, दीवाली, होली सभु कुझु मल्हायूं पिया। असां हर ॻाल्हि में असांखे फ्रीडम आहे। इहो पाकिस्तानी गवर्नमेंट जो मां थैंक यू चवां थो त असांजे पाकिस्तान में असांखे हर कंहिं मज़हबी त्योहार मल्हाइण जी इजाज़त आहे। असांजो मंदर जा डेवलपमेंट्स कमु थियनि था, असांजो मसाणनि जो डेवलपमेंट कमु थिए थो, असांजे ॿारनि खे स्कॉलरशिप्स मिलनि पियूं। असांखे ताज़ो हींअर सेठ हरीराम साहिबु 2000 माण्हुनि खे स्कॉलरशिप ॾिनी आहे, माइनॉरिटी स्कॉलरशिप। ऐं बेवाउनि जा चेक्स अचनि था। असांजी कम्युनिटी जी इहा ई हिकिड़ी असांजी ॿधी आहे पाण में, त जिते थोराई हूंदी आहे न उते ॿधी हूंदी आहे। सही इहा तव्हांखे ख़बर हुअणु खपे। त असांजी मीरपुर ख़ासि जी पंचायत ते मां फ़ख़्रु महसूसु करियां थो त एतिरो हू कमु करे रहिया आहिनि। असां तक़रीबन हर महीने 30 घरनि खे सीधो प्रोवाइड कंदा आहियूं, जंहिंमें बेवाऊं शामिल आहिनि, जेके अपाहिज माण्हू आहिनि उन्हनि लाइ असां सीधो प्रोवाइड जेको अर्न नथा करे सघनि, जेके मजबूर आहिनि। असांजी सिंधी चैरिटेबल हॉस्पिटल आहे फ्री ऑफ कॉस्ट। अच्छा। ऐं एनी हाउ एनी पर्सन, मुस्लिम हुजे, हिंदू हुजे, सिख हुजे, ईसाई हुजे, मेंगवाड़ हुजे, कोली हुजे, को बि अचे कंहिं ज़ात पात ते, कंहिं मज़हब ते कोन्हे। असांजो जेको सॼो कॉन्सेप्ट आहे उहो इंसानियत ते आहे। बिल्कुलु हुजण बि खपे। असांजो इहो कॉन्सेप्ट आहे अलाह साईं जेको तव्हांखे हिन दुनिया में मोकिलियो आहे न, सो तव्हांखे ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत करण लाइ मोकिलियो आहे। जेतिरो थी सघे त कंहिं ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत करियो। असांजे वॾनि जो बि इहो ई असांजे मथां हो त जेतिरो थी सघे तव्हां ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत करियो। पाण सभु हिक ॿिए सां कनेक्टेड आहियूं। सही। ऐं यूनिटी कायम रखणु खपे। यूनिटी इज स्ट्रेंथ। त इन खां बग़ैर बि कुझु कोन्हे। ऐं पोइ मिली करे उन खां पोइ माण्हू प्लानिंग करे सघे थो, पोइ अॻिते वधी सघे थो। ऐं सभु क़ौमूं मिली करे, सभु मज़हब मिली करे ऐं असां पंहिंजे पाकिस्तान, पंहिंजी सोसाइटी खे सुधारे सघूं था। हाणे सर ॿुधंदासीं असां फ़कीर एजाज़ खां राग। छा ॿुधाईंदा हाणे असांजे व्यूअर्स खे? हलो सही आहे, ॿुधंदासीं ज़रूरु। पर असां सां गॾु लाइव कॉलर बि मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मोहतरमा शाह। हेलो अस्सलाम वालेकुम। मोहतरमा अयाद हुसैन जुड़े जो हेलो पंजाब का। सॉरी, अवांजी जेका कॉल रिसीव न थी सघी, वरी ट्राई कयो, इंशाल्लाह अवांजी कॉल लॻी वेंदी। अवांजी जेका शमूलियत आहे उहा असांजे प्रोग्राम खे बहितर खां बहितर बणाए थी। असां सां गॾु रागी बहन जी, रागी फ़कीर एजाज़। ला 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 तू
आसा विच जगो घणो पुछजे तन के जन वटा होत वजन मिया सदा तन पहाड़ पेर डुकोई जी लती ओ शल सिंधड़ी आबाद मलकीन रहे दिल तोरी अल्लाह मलकीन रहे दिल तोरी ओ वर मिया खान बलोचा मलकीन रहे दिल तोरी अल्लाह मलकीन रहे दिल तोरी वर मिया खान बलोचा मलकीन रहे दिल तोरी अल्लाह मलकीन रहे दिल तोरी वर मिया खान बलोचा मलकीन रहे दिल तोरी अल्लाह मलकीन रहे
ज़बरदस्त, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। एक दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में असां सां गॾु लाइव कॉलर मौजूद आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु अदा, किथां खां? हा भेण, शहर नसीराबाद खां मीर शेख थो ॻाल्हायां। अदा, आवाज़ कोन पियो अचे अव्हांजो। आवाज़ भेण तव्हांजो मूंखे क्लियर थो अचे। छा चवणु चाहींदा प्रोग्राम सुबह मेहरान में? हा, सभु मेहरान प्रोग्राम में सभ खां पहिरीं सभ खां सुठी शुरूआत जी जी असांजे फ़कीर एजाज़ साईं जी 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 ख़ासि करे साहिब जी, ऐं उन खां पोइ असांजो क़ाबिल एतिराम मीरपुर ख़ासि खां आयल महिमान जी जी रमेश लाल जी तमामु ज़बरदस्त मैसेज त इन ते ऐं असांजो जेकी प्रॉपर्टी आहे उहा बिल्कुलु औलाद आहे जंहिंखे तालीम ॾियणु खपे। जी जी त एजाज़ साईं जी तमामु ज़बरदस्त ऐं राग ॿुधी ॾाढो लुत्फ़ माणियो। त आउं बि हिकु शाइरी ज़रूरु ॿुधायां। जी जी ॿुधायो ॿुधायो। ए दिल घुरिया दिल बर मुंहिंजा आहिनि अजब आरा तुंहिंजा, तारीफ़ जे लाइक़ ॾिठमि लख लाड ताईं लारा तुंहिंजा, चकमक चिशम चहिरो गज़ब पिंपड़ियुनि जो चित पहिरो गज़ब, आहिनि वरी कहरो गज़ब काकुल कुंडा कारा तुंहिंजा, ए हुस्न जा ताबूतड़ा खूबिन सां संवरियल खूबड़ा, मूं ते थिया महबूबड़ा माना ये मारा तुंहिंजा, मुर्गी नज़र मूंडे तूं खण ऐं मिलण जी का मेच हण, चाहियां थो आऊं चपड़ा चुमण मिठड़ा मिठन वारा तुंहिंजा, एजाज़ चवे तो सां वरी मट कीअं थींदा बुत मर मरी, जेका ॾिसे तोखे परी बेशक हाणे नारा तुंहिंजा, ए दिल घुरिया दिल बर ज़बरदस्त, तमामु बहितरीन, ॾाढो सुठो लॻो, ॾाढी सुठी शाइरी। थैंक यू। अवां कॉल कई, इन प्रोग्राम में शामिल थिया। असां सां रमेश कुमार साहब बि गॾु आहिनि। त एजुकेशन ते ॻाल्हायोसीं त माइनॉरिटी जी जेका एजुकेशन आहे उनखे कीअं था ॾिसो, उन जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे बि तव्हां रिज़ॉल्व करण जी कोशिशि कयो था। त ॿिया बि केतिरा ई इशूज़ आहिनि जेकॾहिं छोकिरियुनि जे हवाले सां चइजनि त काफ़ी अहिड़ा इशूज़ आहिनि, उन्हनि खे कीअं था ॾिसो? काफ़ी इशूज़ आहिनि। अॼुकल्ह जो जेको मेन इशू वधंदा पिया वञनि उन में मेन रीज़न ही मोबाइल आहे। अच्छा, हिन मोबाइल पंहिंजे ॿारनि जो तक़रीबन सत्यानाश करे छॾियो आहे। सही, इन जो नेगेटिव यूज़ घणो थिए पियो। नेगेटिव यूज़ जी पबजी गेम आहे, इन ते बैन लॻणु खपे। अच्छा, इन माण्हुनि जो जेको ब्रेन आहे उहो हाईजेक करे छॾियो आहे नंढड़नि ॿारनि जो। ही सॼो ॾींहुं अॼुकल्ह जा ॿार पबजी खां सवाइ रोटी बि कोन खाइनि। पबजी हले पई, उन सां गॾु रोटी पिया खाइनि, ऐं उहो एतिरो हुननि हाईजेक करे चुका आहिनि त काफ़ी मुंहिंजी नज़र में मुंहिंजा डॉक्टर्स जेके मुंहिंजी सिस्टर आहिनि उहे मूंखे ॿुधाईंदियूं आहिनि त असां वटि अहिड़ा पेशेंट बि अचनि पिया जेके ॿार राति जो निंड में ॻाल्हाइनि पिया पबजी। ऐं जीअं पबजी में मतिलबु काफ़ी अहिड़ियूं नेगेटिव शयूं आहिनि जेके पंहिंजे मुआशिरे में नेगेटिव जा असरात ईंदा। ही पबजी ते मां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे रिक्वेस्ट थो करियां त पबजी गेम ते बैन लॻणु खपे। उन पंहिंजे ॿारनि जो सत्यानाश करे छॾियो आहे। ऐं हिन मोबाइल जो पाण वटि स्पेशली नेगेटिव यूज़ घणो आहे। ही आहे सुठी शइ जंहिंमें तव्हां सुठी नॉलेज गेन करे सघो था। जेकॾहिं माना शइ का बि ख़राबु न हूंदी, उन जो यूज़ कीअं थो थिए उन ते डिपेंड थो करे। पॉज़िटिव के यूज़ थो करे के नेगेटिव यूज़ थो करे। ऐं ज़ाहिर आहे हर शइ जा मेरिट्स ऐं डिमेरिट्स त हूंदा आहिनि। हिन जा पंहिंजी जेकी कम्युनिटी आहे इन में मां स्पेशली घर जी सिंधी क़ौम जी पंहिंजी जेकी माउ जो रोल आहे न उन्हनि खे मां चवंदुसि त उहो पंहिंजे ॿारनि जो ध्यानु रखनि। सही, ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। अॼुकल्ह ॾिसो मर्द त ॿाहिरि कमाए थो, दुकान ते वञे थो, पंहिंजे जॉब ते वञे थो, घर में जेको ॿारनि खे जेको ट्रीट कंदी आहे उहा माउ ट्रीट कंदी आहे। अच्छा सर, हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे, जेकॾहिं ॾिसजे माउ त ट्रीट कंदी आहे पर माउ सां गॾु सॼो ॾींहुं घर में रहंदा आहिनि त उन तरह सां वरी घणो प्यार बि थी वेंदो, अटैच थी वेंदा आहिनि। त कॾहिं बाबा जो रोब या उनजो दाबो या दड़को बि ज़रूरी हूंदो आहे ॿार ते। ॾाढी सुठी ॻाल्हि कयो सर। हाणे असांजे व्यूअर्स खे मैसेज कहिड़ो ॾियणु चाहींदा त कीअं लॻो इन प्रोग्राम में अची करे? सभु खां अवल त ॾाढो सुठो लॻो, ॾाढो ई सुठो लॻो। असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो। ऐं असांजो जेको
माइनॉरिटी जो पूरे पाकिस्तान में असां सां को बि इशू कोन्हे। असां वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई प्रॉब्लम आहे, हिकु प्रॉब्लम आहे जेको मां तव्हां सां डिस्कस कंदुसि ऐं उहो मां पंहिंजे नाज़रीन खे बि चवंदुसि, ॿुधाइणु चाहींदुसि। ब्रीफली इनखे कजो त माज़रत सां टाइम घटि आहे। जी जी मां चवां थो त फोर्सली कन्वर्जन बंदि थियणु खपे। जी जी असांजी जेके स्पेशली सिंध में जेको फोर्सली कन्वर्जन बि थिए उहो बंदि थियणु खपे। उन जे करे असांजी जेके लेडीज़ आहिनि या असांजा ॿार जेके आहिनि उहे पढ़ी न पिया सघनि। उन्हनि जे माइटनि खे इहो ई डपु आहे त यूनिवर्सिटी में स्कूल में असांजी नंढड़ी 12 सालनि जी 14 सालनि जी किथे अॻुवान थी वञे, हाईजेक न थी वञे। इहो मां थोरो सो रिक्वेस्ट कंदुसि। थैंक यू सो मच सर इन प्रोग्राम में आया। हाणे असां सां फ़कीर एजाज़ आहिनि गॾु, त छा ॿुधाईंदा? असांजे व्यूअर्स ॾिसनि था, रागी आहिनि। असांजो बहितरीन शाइर आहे गदा कास्केल साहब। जी जी उन्हनि जो सुठो ॾाढो बहितरीन तव्हां खे पेश कयूं। सही बिल्कुलु। गुरम जय से सजना भगो मन सजो थियो गच गजा बेई ओ पीड़ परे पई अचण साण अजीब जे मुर्गी मथे ॾिठो तो मुर्गी मथे ॾिठो तो तारनि में गुल टिड़ी पिया ठाहे खंगो ॾिनो तो तारनि में गुल टिड़ी पिया मुर्गी मथे ॾिठो तो मुर्गी मथे ॾिठो तो तारनि में गुल टिड़ी पिया ठाहे खंगो ॾिनो तो तारनि में गुल टिड़ी पिया मुर्गी मथे ॾिठो तो मुर्गी मथे ॾिठो तो तारनि में गुल टिड़ी पिया ठाहे खंगो ॾिनो तो तारनि में गुल टिड़ी पिया मुर्गी मथे ॾिठो तो
आई वणन के सबने सुकन तुड़न आई सबने सुकन तुड़न आई दारन में गुल टिड़ी आए कमोल नो दारन में गुल टिड़ी मुर्खी मते तो मुर्खी मते तो दारन में गुल टिड़ी आए कंगोल नो दारन में गुल टिड़ी मुर्खी मते तो नाज़रीन टाइम थियो है कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापस ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स असां सां लाइव कॉलर मौजूद हैं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम अस्सलाम केर आहिनि असां सां गॾु खैर खैरियत करम मालिक असां जलमक्सी को ॻाल्हायां तो अभी परवेज वेलकम चवंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में छा चवणु चाहींदा ॾाढो प्रोग्राम भलो अभी हले तो असां मौला जो तस्वीरूं बि ॿुधणु चाहींदासीं उस्तादनि को असांखे पंहिंजे आवाज़ में ॿुधाईंदासीं तव्हांखे महिरबानी भाउ ॿुधायो ॿुधायो अॼु बीमारी वई कॾे महबूब जे दिलदार ले कुर्बान यार कोने को घटे करार दे मूल छो खत यार दे हाणे हजूं हिन पार दे बाहूं बधी का सिधो आशिक तुंहिंजो हज़ार में वाह बेहतरीन ॾाढो सुठो थैंक यू कॉल के इन प्रोग्राम में शामिल थिया हाणे असां सां नवां जेके महिमान आहिनि नई महिमान शख्सियत असां सां ब्रेक खां पोइ शामिल थिया आहिनि रमेश कुमार जी जाइ ते हाणे जुनैद महर साहब आहिनि एडवोकेट आहिनि हाई कोर्ट एंड जॉइंट सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन मीरपुर खास भलीकार चंदासी प्रोग्राम सुबह मेहरान में कैसे लगा क्या फील कर रहे हैं प्रोग्राम में आकर सुबह मेहरान के फोरम पर सबसे पहले तो आप लोगों का शुक्रिया मेहरान टीवी वालों का जी जी उन्होंने हमें दावत दी और प्लेटफॉर्म दिया कि यहाँ पे आके हम अपनी दिल की बात करें जी जी बड़ा अच्छा लग रहा है और अभी स्टार्ट इंशाल्लाह अच्छा आपकी सुबह ज़ाहिर सुबह उठते हैं तो आप किस तरह अपनी सुबह को बेहतर बनाते हैं क्या ऐसा करते हैं कि खुश और खुशहाल और फिलहाल तो हमारी छुट्टियाँ हैं जी जी ठीक है ना तो बस वैसे आम रूटीन में सुबह जल्दी उठ के नमाज पढ़कर कुरान वगैरह पढ़ते हैं जी उसके बाद बस अपने रूटीन ऑफिस पे निकल जाते हैं सही बच्चों को स्कूल ड्रॉप कर देते हैं अच्छा और थोड़ा टाइम मिलता है घर वालों के साथ सुबह का वरना उसके बाद टाइम नहीं मिलता हम सारा दिन बाहर होते हैं सही तो फिर मदर के साथ नाश्ता वगैरह करके बस चले जाते हैं उनसे दुआएं लेके अच्छा एडवोकेट हैं तो जाहिर है आपने एजुकेशन हासिल की उसके बाद प्रोफेशनल लाइफ में भी आए तो क्या फ़र्क है जब आप स्टूडेंट थे उस लाइफ में और अब जब प्रोफेशनल लाइफ में आए हैं स्टूडेंट लाइफ बहुत अच्छी थी अच्छा कुछ भी टेंशन नहीं होती नहीं तब पॉकेट मनी मिलती तो गुजारा उस तरह से नहीं होता प्रोफेशनल लाइफ में तो बंदे के पास जाहिर है पैसा भी आ जाता है उस तरह से खर्चा भी कर सकता है एक वो खुशी अलग है जो इंडिपेंडेंट जब हो जाता है हाँ ये तो है लेकिन मैं स्टूडेंट लाइफ से भी समझ लें कि बिजनेस में आ गया था सही तो क्योंकि वालिद साहब के साथ में तकरीबन जब मैट्रिक में था जब से स्टार्ट हो गया था बिजनेस में तो मुझे इतना वो फील नहीं हुआ कि पॉकेट मनी मिलेगी तो अच्छा क्योंकि सारा डिपेंड वालिद साहब मींस कि आप जो है ना स्टूडेंट भी थे और साथ साथ जो है ना वालिद साहब का बिजनेस भी था वो साथ ही संभालते थे चलें बहुत तो अच्छा इतना डिपेंड मुझे नहीं हुआ कभी भी अच्छा एजुकेशन में कोई डिफिकल्टी पेश आई नहीं अच्छी गुजरी अल्लाह का शुक्र है अच्छा अब कैसी जा रही है लाइफ एज ए एडवोकेट बहुत अच्छी मेरी असल में टैक्सेशन साइड पे प्रैक्टिस है मेरे वालिद साहब भी है जो है टैक्स के वकील थे मेरे पास के नाम पर अब्दुल गफूर मेहर नाम था उनका तो उसके बाद मुझे उन्हीं का प्रोफेशन मुझे मिल गया है अच्छा तो इतना कोई मुझे मुश्किल नहीं हुई सही तो एडवोकेट क्या होता है उसकी लाइफ क्या होती है वो किस तरह से लोगों से डील करते हैं लोगों से लोगों को ट्रीट करते हैं एज अ एडवोकेट तो हम लोगों के मसाइल सुन रहे होते हैं जी और लोगों की परेशानी अपने ऊपर ले रहे होते हैं
अच्छा मैं अक्सर वो हमारे कैसे? क्लाइंट वगैरह मेरे पास आते हैं तो वो मुझे जब रूम में बैठा हुआ देखते हैं तो बोलते हैं हाँ सही आपके तो मजे आप एसी में बैठे हैं। तो मैं उनको कहता हूँ आप तो सिर्फ मुझे पैसे देकर जा रहे हैं, आप घर जाके सो जाएंगे बिल्कुल, और जहन हमारा चलता हमारा रहेगा। दिमाग चलता है। मैं कभी कभी रात को 3-3 4-4 बजे भी हमें ऑफिस में बैठ के उनका काम करना होता है, क्योंकि अगर सुबह हमारा केस लगा हुआ है जाहिर है। तो हमें उसकी प्रिपरेशन तो रात तक करनी है। तो मैं अक्सर क्लाइंट को कहता हूँ, मैंने कहा आप लोग तो सो जाते हैं हमें पैसे दे के चले गए, आपको ये लगता है हम रूम में बैठे हैं बहुत अच्छे हैं, लेकिन हमसे पूछें कि हमारी क्या हालत होती है, क्योंकि एक रिस्पॉन्सिबिलिटी होती है वकालत। तो अगर रिस्पॉन्सिबिलिटी को अगर हम अच्छे तरीके से निभाएं तो हमारे लिए बहुत अच्छा होता है, नहीं तो ऐसे तो बहुत सारे हमारे पास वकील चल रहे हैं जो ऐसे ही चल रहे हैं। सही। अच्छा, जाहिर तरह जो काम होता है जो फिजिकली हम कर रहे होते हैं वो दिखाई दे रहा होता है, लेकिन जो हम मेंटली तरह पर जिस तरह से हम बहुत ज़्यादा ये डिफिकल्ट काम होता है और ये किसी को दिखता नहीं है। और हमारे साथ अब हैं असां सां गॾु रागीब आहिनि फ़कीर एजाज़, छा ॿुधाईंदा असांजे व्यूअर्स खे, कहिड़ो कलाम ॿुधाईंदा? साईं अताला साईं ने काफ़ी आहे जी जी संगत जो हुकुम थियो आहे। ऐसे बिल्कुल। सूफ़ी साफ़ कयो दोई वर्क वजूद जो, तिहां पोइ थियो जीअं पसड़ पिरीअ जो। सूफ़ी लाकूफ़ी कोन भांइस केर, सूफ़ी लाकूफ़ी लाकूफ़ी कोन भांइस केर, मजाई मझविड़े पधर नाइस पेर, ओ जिनी साण सवेर थिए तनी जो वारू। सूफ़ीअ जो सोज़ साज़ के समझण थियो आ, सूफ़ीअ जो सोज़ साज़ के समझण थियो आ, इन इश्क जे अंदाज़ के समझण थियो आ, इन इश्क जे अंदाज़ के समझण थियो आ। सूफ़ीअ जो सोज़ साज़, सूफ़ीअ जो सोज़ साज़ के समझण थियो आ, इन इश्क जे अंदाज़ के समझण थियो आ, इन इश्क जे अंदाज़ के समझण थियो आ। सूफ़ीअ जो सोज़ साज़ के समझण थियो आ, सूफ़ीअ जो सोज़ साज़ के समझण थियो आ, इन इश्क जे अंदाज़ के समझण थियो आ, इन इश्क जे अंदाज़ के समझण थियो आ। सूफ़ीअ जे रमज़ रीत निराली आहे जग खां, निराली आहे जग खां। सूफ़ीअ जे रमज़ रीत निराली आहे जग खां, निराली आहे जग खां। सूफ़ीअ जे रमज़ रीत निराली आहे जग खां, निराली आहे जग खां, निराली आहे जग खां। सूफ़ीअ जे ॻुझे राज़ खे सम्झण ॾुखियो आ, सूफ़ीअ जे ॻुझे राज़ खे सम्झण ॾुखियो आ, इन इश्क जे अंदाज़ खे सम्झण ॾुखियो आ, इन इश्क जे अंदाज़ खे सम्झण ॾुखियो आ। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण ॾुखियो आ, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण ॾुखियो आ, इन इश्क जे अंदाज़ खे सम्झण ॾुखियो आ, इन इश्क जे अंदाज़ खे सम्झण ॾुखियो आ। पंहिंजो तो है पंहिंजो पुनल यार के सजदो, हादी यार के सजदो। पंहिंजो तो है पंहिंजो पुनल यार के सजदो, हादी यार के सजदो। पंहिंजो तो
नीह जी नमाज कसम जत दुखियो इन नीह जी नमाज कसम जत दुखियो इन इश्क दे अंदाज कसम जत दुखियो इन इश्क दे अंदाज कसम जत दुखियो रूपिया जसों साथ कसम जत दुखियो रूपिया जसों साथ कसम जत दुखियो इश्क दे अंदाज कसम जत दुखियो इन इश्क दे अंदाज कसम जत दुखियो मोहब्बती मिजाज कसम जत दुखियो इश्क दे अंदाज कसम जत दुखियो इश्क दे अंदाज कसम जत दुखियो रूपिया जसों साथ कसम जत दुखियो रूपिया जसों साथ कसम जत दुखियो इश्क दे अंदाज कसम जत दुखियो इश्क दे अंदाज कसम जत दुखियो तो अंदर में पयो अल्लाह जी आवाज कसम जत दुखियो अल्लाह जी आवाज कसम जत दुखियो इश्क दे अंदाज कसम जत दुखियो इश्क दे अंदाज कसम जत दुखियो साज कसम जत दुखियो सूफी जसोद साज कसम जत दुखियो इश्क दे अंदाज कसम इश्क दे अंदाज कसम जत दुखियो रूपिया जेर फेर के को मर्द परूड़े रूपिया जेर फेर के को मर्द परूड़े कपेरिया के पैर के को मर्द परूड़े कपेरिया के पैर के को मर्द परूड़े वेलकम बैक व्यूअर्स असा लाइव कॉलर मौजूद हैं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अदा अवां जी कॉल नथी अचे ऐं अवां जे कॉल जो आवाज नथो अचे को प्रॉब्लम आहे ऐं जेकन वरी ट्राई कयो इंशाल्लाह अवां वरी इन प्रोग्राम में शामिल थी सघो था असां गेस्ट भी शामिल आहिनि इन प्रोग्राम में जी जुनैद महर साहब मिरपुखास जा एडवोकेट आयो त हाई कोर्ट जा एडवोकेट आयो वरी मिरपुखास जेको आहे नवां जो इलाइक़ो आहे हुन लाइ छा कयो आहे हुन में कहिड़ा मसला ॾिसो था उन्हनि मसलनि खे हल करण जी कहिड़ी जाखोड़ करे रहिया आहियो सबसे पहले तो हमारे पास जो मेन इशू चल रहा है इस वक्त वो हमारे पास हाई कोर्ट का ना होना सही क्योंकि मिरपुखास डिवीज़न है और हमारे पास तकरीबन काफ़ी जो है दूर के एरियाज़ लगते हैं जैसे नंगर पार्कर से भी आगे तबू सूरत में कोई गांव है जी जी तो वहाँ से जो लोग आते हैं उनका कल हमने डिस्टेंस जो हमने मालूम किया तो 450 किलोमीटर वहाँ से बनता है हाई कोर्ट हैदराबाद तक का तो ये बहुत ज़्यादा डिस्टेंस है
इसकी वजह से अगर वहाँ से कोई बंदा हाई कोर्ट में केस दाखिल करने के लिए निकलेगा तो उसको एक दिन पहले आके हैदराबाद में रुके, तो वो हैदराबाद में रुकने के लिए फिर उसको जाहिर सी बात हर किसी की तो यहाँ फैमिली नहीं है, तो वो होटलों में रुके, उसका किराया भरे, क्योंकि वहाँ इतने गरीब लोग हैं इतने ज़्यादा, तो वहाँ पे आटा रोटी के अंदर ही पूरे हैं आजकल। तो अभी हम लोग उसके लिए कोशिश कर रहे हैं, आवाज़ भी उठा रहे हैं। आज हमने रेजोल्यूशन भी पास की है उसके लिए हाई कोर्ट के लिए, मेरे को खास बार की तरफ से, और दूसरी जितनी भी बार्स हैं हमारे रिलेटेड, मतलब जो भी हमसे रखती हैं डिवीज़न के अंदर, खिपरो बार है, उमरकोट बार है, सांगड़ बार है, उनसे भी हमने कहा है कि आप भी हमारे साथ मिलकर रेजोल्यूशन पास करें ताकि हाई कोर्ट मिरपुखास के लिए आए, क्योंकि हमारे तकरीबन 17-18 हज़ार के केसेस जो है पेंडिंग पड़े हुए हैं हैदराबाद हाई कोर्ट में मिरपुखास डिवीज़न के। तो ये एक बहुत ज़्यादा अपना डिफरेंस है। इसके लिए तो लाजमी है लोगों को, जब इतने केसेस पेंडिंग हैं तो नए जो लोग हैं उनको इंसाफ कहाँ से मिलेगा। सही कह रहे हैं। तो ये भी बड़ा हमारे लिए एक इशू है। उसके बाद अगर हाई कोर्ट हमारे पास आ जाती है, हमारे पास बहुत सारे मसले वैसे भी हल हो जाते हैं। अभी हमारी इंतज़ामिया जो है, पूरा शहर हमारा खुदा पड़ा है हर तरफ से, कभी एक लाइन डलती है, पाइप लाइन डलती है गैस की, थोड़े दिन में पता चलता है कि सही इधर पानी की लाइन डलेगी, वो रोड बना के फाइनल करते हैं, फिर दोबारा खुदाई, भाई यही काम चल रहा है वहाँ पे ना, खोदने का तो और बनने का। तो ये बड़े मसले हैं। और यूनिवर्सिटी भी नहीं है हमारे पास, एजुकेशन के हवाले से यूनिवर्सिटी नहीं है बहुत, मतलब उसके लिए भी अगर देखें तो अगर 450-500 किलोमीटर अगर लोग वहाँ से हैदराबाद आए यूनिवर्सिटी के लिए, हालांकि मिरपुखास डिवीजन है, बिल्कुल डिवीजन है मिरपुखास, और बिल्कुल बड़ा बीच सिटी है, और इसमें काफी सिटीज इसमें आते हैं ना, हर तरफ से चारों तरफ से रास्ता मिरपुखास ही लगता है। पहले मिरपुखास आएंगे, फिर हैदराबाद आएंगे, तो अगर मिरपुखास को देखा जाए तो आइडियल सिटी बन सकता है। सही। लेकिन बस हमारे पास पता नहीं क्यों है, हमारे एमएनए एमपीएस सोए हुए हैं। सही। एक हमारे एमपीए साहब हैं, वो थोड़ी कोशिश कर रहे हैं, जुल्फिकार शाह साहब हमारे दोस्त भी अच्छे, जी। तो उन्होंने भी कहा है कि भाई मैं हाई कोर्ट के लिए आवाज़ उठाऊंगा। अभी एनआईसीवीडी के लिए उन्होंने अच्छी आवाज़ उठाई है। अच्छा। तो कोशिश कर रहे हैं। मिनॉरिटी के हमारे पास जो हमारे मिरपुखास के हैं एमपीए हरीराम साहब, उनसे भी हमने कहा है, तो उन्होंने भी कहा तो है, अब देखें कोशिश कर रहे हैं वो भी, लेकिन देखते हैं सिर्फ गवर्नमेंट कब हमारे साथ अच्छा ताउन करती है। चले, आप क्या कर रहे हैं इसके लिए, ज़ाहिर एजुकेशन और ये हाई कोर्ट? हमने हाई कोर्ट के लिए अभी हम लोगों ने जो है ना, मैं एज अ जॉइंट सेक्रेटरी हूँ, तो परसों हमारी मीटिंग हुई थी हमारी बॉडी की, जी। तो उसमें हमने सोचा है कि अब रेजोल्यूशन पास कराएं। मैंने बताया ना, तो आज हमारी रेजोल्यूशन इंशाल्लाह पास हो जाएगी। तो पहले भी हमने कोशिश की थी, फिर हम फर्दर जा रहे हैं कि टोकन स्ट्राइक करेंगे, डेली बेसिस पे कैंप लगाएंगे, और बार के अंदर जो है ना टोकन स्ट्राइक हम करेंगे कि भाई एक दिन जो है या डेली जो है 2 घंटे हम का वर्क सस्पेंड करवाएंगे, ताकि कुछ ना कुछ तो मैसेज आए। और यूनिवर्सिटी के लिए भी हमने काफ़ी कोशिश की है, और इस दफ़ा कैबिनेट के अंदर है भी शायद मेरे पास की यूनिवर्सिटी के लिए, लेकिन अगर हो जाए तो बहुत अच्छा है, क्योंकि बहुत अरसे से हमारे पास इसका चल रहा है। वी वांट यूनिवर्सिटी के हमारे दोस्त हैं नासिर साहब वगैरह, उसका मैं लीगल एडवाइज़र भी हूँ, तो वो भी बेचारे काफ़ी कोशिशें कर रहे हैं, लेकिन कोई रिजल्ट नहीं आ रहा। चलें, हमारी दुआएं आपके साथ हैं, कोशिश करते हैं, इंशाल्लाह ये भी हो जाएगा। फकीर एजाज से हैं, अच्छा बताइंदा से व्यूअर्स को सेमादी साईं जो बोला है पेश करना। इश्क आज़ान सुनियो शाका, इश्क आज़ान सुनियो शाका, ज़ुको ज़ुक खड़े दे, नमाज पढ़े दे, ध्यान धरे दे, ओ लथी नमाज ना तू बेदिल दे, तर्क वजूद करे दे। ओ प्यालो पीतल हुजे, घोड़ो कौतल हुजे, प्यालो पीतल हुजे, घोड़ो कौतल हुजे, प्यालो पीतल भी हुजे, घोड़ो कौतल हुजे, हुसन होटल हुजे, उते के तल में हुजे, हुसन होटल हुजे, उते के तल में हुजे, प्यालो पीतल हुजे, घोड़ो कौतल हुजे, प्यालो पीतल हुजे, घोड़ो कौतल हुजे, हुसन होटल हुजे, उते के तल में हुजे, हुसन होटल हुजे, उते के तल में हुजे, प्यालो पीतल हुजे, घोड़ो कौतल हुजे, प्यालो पीतल हुजे, घोड़ो कौतल हुजे, हुसन होटल हुजे, उते के तल में हुजे, हुसन होटल हुजे, उते के तल में हुजे।
पल पल पे हुजे भाई वसल में हुजे तेरी पल पल पे हुजे भाई वसल में हुजे हुस्न होटल हुजे होटल हुजे चल हुजे चालो पीते हुजे मोरो होटल हुजे चालो पीते हुजे मोरो होटल हुजे होटल हुजे चल हुजे होटल हुजे चल हुजे बेशुमार पट पटी के मख्वाब बोस क्यों बेशुमार कतो कुतल भी हुजे उते मलमल न हुजे कतो कुतल भी हुजे उते मलमल न हुजे हुस्न होटल हुजे उते केतल न हुजे हुस्न होटल हुजे उते चटल न हुजे चालो पीतल हुजे गोरो कोतल हुजे चालो पीतल हुजे कोतल हुजे सुनो होटल हुजे उते चटल न हुजे सुनो होटल हुजे उते चटल न हुजे सर बसर सब जन सूबा सदा साहिब सलामत सर बसर खंजर कातिल हुजे उते झलझल न हुजे खंजर कातिल हुजे उते झलझल न हुजे हुस्न होटल हुजे उते केतल न हुजे हुस्न होटल हुजे उते केतल न हुजे चालो पीतल हुजे घोड़ो कोतल हुजे चालो पीतल हुजे घोड़ो कोतल हुजे हुस्न होटल हुजे उते केतल न हुजे हुस्न होटल हुजे उते केतल न हुजे पदरा पता इन इश्क जे इंसाफ जा पदरा पता हिन इश्क जे इंसाफ जा महदी महफिल हुजे उते अटकल न हुजे महदी महफिल हुजे महदी महफिल हुजे उते अटकल न हुजे हुस्न होटल हुजे उते केतल न हुजे हुस्न होटल हुजे उते केतल न हुजे चाल पीतल हुजे घोड़ो कोतल हुजे चाल पीतल हुजे घोड़ो कोतल हुजे हुस्न होटल हुजे उते केतल न हुजे हुस्न होटल हुजे उते केतल न हुजे नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स असां सां जुनैद महर बि हिन प्रोग्राम में शामिल थिया आहिनि असां सां गॾु आहिनि त जुनैद महर साहब गुफ्तगू पई थी मीर पुखास जे हवाले सां ऐं ॿियो त तव्हां एडवोकेट आहियो अच्छा भला हाणे एज़ अ एडवोकेट तव्हां खां क्वेश्चन्स अहिड़ी तरह सां त जीअं हाणे जेके तव्हां वटि अचनि था कहिड़ा केस अचनि था हुन केस खे तव्हां कीअं डील था कयो
वरी जेके केस अचनि था कहिड़ी तरह जा रूटीन में हूंदा आहिनि? मूं वटि त असल में टोटल जेके टैक्सेशन जो कमु आहे, जी जी टोटल केस अचनि था, इनकम टैक्स, सेल टैक्स। बाक़ी ॿिया केसिस मूं वटि ईंदा आहिनि त मुंहिंजे जूनियर्स आहिनि उन्हनि खे ॾेई थो छॾियां, डील कोन कंदा आहिनि। अच्छा, पोइ जेके अचनि था जेके जिन्हनि खे तव्हां पाण कंदा आहियो मतिलबु उन्हनि खे कहिड़ी तरह सां ट्रीट कंदा आहियो? वो रूटीन वाइज आहे, असां वटि को अहिड़ो माना अहिड़ा को मसइलो कोन हूंदो आहे जे त माण्हू ॾिसंदा आहिनि न जेको कोर्ट जो माहौल तव्हां टीवी वांगुरु ॾिसो पिया त टीवी में ईअं थी वेंदो आहे, उहो असां वटि को बि कुझु कोन आहे। असां वटि सिंपल रूटीन जो माना कमु हूंदो आहे, बिल्कुलु आराम खां थींदो आहे। बाक़ी फिल्मुनि में जेको थींदो आहे त जज साहब उहो असां वटि सिस्टम कोन आहे। अच्छा, कहिड़ी तरह जा केसिस आहिनि जेके वधि खां वधीक अचनि था? हींअर जेके वधीक केसिस अचनि पिया उहे डाइवोर्स जा केसिस वधीक आहिनि ऐं अलाए असांजो माशरो किथे वञे पियो। अच्छा, माने इन जो रेशो काफ़ी वधी वियो आहे। रीज़न्स कहिड़ा आहिनि? रीज़न्स मोस्टली आउं जेको ॾिसां थो तो असांजो मीडिया जो वॾो आहे। अच्छा जी, मीडिया आहे प्लस मोबाइल। अच्छा, मीडिया किथे सुलझाए कोन थी, माण्हू खे आगाही कोन थी ॾे? न मीडिया जेके अॼुकल्ह ड्रामा जेके अचनि पिया न उहो जाम नेगेटिव वठनि था। ॾिसो हाणे का बि जेको आहे भले खणी सोशल मीडिया हुजे या मीडिया इलेक्ट्रॉनिक हुजे त उहो जेको पैगाम ॾींदी आहे, जेको मैसेज ॾींदी आहे, उहो ॾाढो सुठो ॾींदी आहे, पर माण्हू जो ज़हन किथे कमु थो करे हुनखे कीअं थो वठे इहो डिपेंड करे थो हुन ते। हाणे फ़क़ीर साईं ॾे असां हलंदासीं, छा ॿुधाईंदासीं व्यूअर्स खे? जी जी Come
मुनासिब नाहे, ज़ाहिरी करण मुनासिब नाहे, बेवस पत्थर की पयो पयोला, बेवस पत्थर की पयो पयोला, के मुझे वली मोहम्मद हुए की न सुञाणन, वली मोहम्मद हुए की न सुञाणन, जे हिजाबन हयूं हाय हाय जे हिजाबन हयूं, के मुझे दर जूं ॻाल्हियोला, कुछ दर जो ॻाल्हियोला, मुहादिय सां कयूं कयूंला, मुहादिय सां कयूंला, के कुछ दर जूं ॻाल्हियोला, कुछ दर जो ॻाल्हियोला, मुहादिय सुबुह जो प्रभात भी कंदा आहियूं, अहिड़ा राग आहिनि, प्रभात जो राग बि आहे सुबुह जी, उन खां पोइ वरी टोड़ी राग जो ते मैसेज भरियां पोइ टाइमिंग हूंदी आहे, पर हीअं त कमु ईअं शुरू पियो हले। जी जी रियाज़ महफ़िलूं असांखे कंटिन्यू हूंदियूं आहिनि, पोइ उहो ई रियाज़ आहे। बाक़ी जो माण्हू घर आराम करे थो, पोइ सुबुह जो उथणो पए। सही हिकिड़ी टाइमिंग हूंदी आहे। हा, रोज़ ॻाइण सां त रियाज़ आहे। सही जे ॿ टे रातियूं वेही था वञूं, प्रोग्राम न आहिनि, पोइ सुबुह जो सैर उथणो पवंदो आहे। सही जेॾी महिल बि उथूं, पोइ रियाज़ ज़रूरी आहे। अच्छा, केतिरा साल तव्हां सिखिया या अञा सिखो पिया? बाबा ही असांजी मौसीक़ी समुंड आहे, पियो सिख असांखे ख़ैर 1988 खां असांजो मौसीक़ी सां आहियूं, पर असां अञा सिखूं, पर असांखे ख़बर कान्हे का। सही, त माने माण्हू ज़ाहिर ज़िंदगी हा, आहे ई बिल्कुलु, सिखण जी, बिल्कुलु, जी, सिखंदो ई रहंदो आहे। जी समुंड जो ॿियो पासो आहे कोन, सही, तीअं असांजी मौसीक़ी बि ईअं आहे, पियो सिख, सॼी उमिरि पियो सिख। वाह। अच्छा, भला टीचर जेके तव्हांजा उस्ताद जेके अव्हांखे सेखारींदा, जेके टीच कंदा? उस्ताद जो नाम त सद कोन्हे, उस्तादनि जा असांजे किरोड़ करम आहिनि। जी, इहो असांखे सेखारींदा जेको असां ॻायूं पिया, असांजी मौला इज़त कई आहे उन्हनि जी दुआउनि सां। मुंहिंजो उस्ताद मशहूरु सिंध जो फ़नकार असांजो ॾाढो जेको उस्ताद जलाल चांडियो, उन खां पोइ मुंहिंजो उस्ताद जेको शहीद गुलशेर तीवणो, जंहिंजो नंढो भाउ हाणे ॻाए पियो अदा दिलशेर तीवणो, मशहूरु आहे उहो बि। हींअर असां ईअं सम्झो उस्ताद गुलशेर जी जॻह ते अदा दिलशेर हींअर आहे। ऐं हूअं त उस्ताद मुंहिंजा इलाही आहिनि, अखर अखर जो बि उस्ताद हूंदो आहे। उस्ताद अलाह ख़ासि कयल जंहिंखां हाणे असांजी सिखिया हले पई, उस्ताद पहिरियां शुरूआती मुंहिंजो उस्ताद रब रखियो जरवार वीचारो, हाणे उहो गुज़ारे वियो, इंतकाल थी वियो हुननि जो। उस्ताद गंवर फ़क़ीर आहे, बचल फ़क़ीर आहे, मुंहिंजो सौटु आहे रजब अली। हाणे जेका असांजी सिखिया हले पई, बाबा उस्ताद अलाह ख़ासि कयल जंहिं उस्ताद गुलशेर जा जेके बि शागिर्द असां आहियूं, उन्हनि खे सिखिया उस्ताद अलाह ख़ासि कयल ऐं अदा दिलशेर तीवणे खे बि जेको सिखिया ॾिनी आहे, सो उस्ताद बाबा अलाह ख़ासि कयल। हाणे ॾाढो जलाल असांजो अबो, उस्ताद जलाल सभिनि जो अबो हुयो, पर जेका सिखिया ऐं मुकमल हींअर अदा दिलशेर सां बि उस्ताद अलाह ख़ासि कयल जी आहे, ऐं असां फ़ुकरान सां जेका सिखिया आहे उस्ताद बाबा अलाह ख़ासि कयल। सही, ॾाढो ज़बरदस्त। पर हाणे जेको सिखंदा आहियो उन में कहिड़ियूं मुश्किलातूं पेश ईंदियूं आहिनि? कीअं मतिलबु पंहिंजा बाबा साईं आवाज़ खे सेटअप करणु? उस्ताद जो कमु आहे ॾसणु, शागिर्द जो कमु आहे बुरझणु। उन ॻाल्हि खे ॾिसंदो उस्ताद जेका हींअर त सहूलियत थी वई आहे, अॻु में त असां किथे हाणे त मोबाइल उस्ताद ॻाए थो रिकॉर्डिंग करे था पोइ घर में ॿुधूं था।
अॻ में त वेही माना उते सिखणो पवंदो भाई करिणो आहे उहो त ॾुखियो हुयो न सही हींअर त आम तव्हां ॾिसंदव जेको घरां थो काढिजे सो फनकार आहे बसि हींअर तव्हां ॾिसंदव काफ़ी इलाही आहिनि पर बाबा ॾुखियो कमु आहे राग जेको आहे बाक़ाइदे कंहिं बि कम लाइ अगरि अवां उन में महारत हासिल करणु चाहियो था त बाक़ाइदे महिनत जी ज़रूरत महिनत बिल्कुलु असां कुझु बि कोन्हे उस्ताद वेठा आहिनि सभई असांजा मुहसिननि असां कुझु बि न असांजी ज़ारी आहे राग जे हिसाब में असांखे कुझु बि ख़बर कान्हे इहो ई बसि जेको बचनि जी रोज़ी कयूं था राग ॾुखियो कमु आहे बाबा उस्ताद असांजा वधीक जेका वेठा आहिनि असां सभिनि जे नाम त सदके उस्ताद त उस्ताद आहे उस्ताद खां बग़ैर को बि जेकॾहिं फील्ड आहे या को बि डिपार्टमेंट को बि सब्जेक्ट हुजे उहो कुझु बि न आहे या कंहिं बि डिपार्टमेंट में असां वञूं था किथे बि जेको बि कमु करे थो हुनखे ज़रूरु कंहिं उस्ताद ठाहियो आहे तॾहिं उहो हिते पहुतो आहे असांजे व्यूअर्स खे मैसेज कहिड़ो ॾियणु चाहींदा छो जो प्रोग्राम जो असां चऊं था त पाण में मोहबत कयो नफ़रतूं ख़तमु कयो हींअर उहो दौरु कोन्हे को अॻियां हूंदा हुया झेड़ा फॾा फसाद हींअर टेक्नोलॉजी जो दौरु लॻो पियो आहे माना सभु को नंढिड़ो ॿारु तव्हां ॾिसो न हाणे मोबाइल में ॾिस रिधो पियो आहे अलाए छा छा कहिड़ियूं गेमूं अलाए छा हाणे हले कहिड़ी गेम आई आहे त ॾाढी ख़राबु आहे असांजो त इहा बंदि कई वञे असांखे इलाही ख़ुशी थी असांजे मेरान टीवी जे पूरे सथ असांजो जेको वॾा मुर्चा मजबूर आहे भा खाल जागणी ऐं तव्हां जेके बि असांजा आया ॿिया सभिनी ॾाढो अची ॾाढो मज़ो आयो सुबुह जो माना ॿार ॾाढो सुकून सां गुज़रियो ऐं अदा मुर्तज़ा मजबूर जी काई असां ख़सालत आहे मेरान टीवी ते लतीफ़ साईं खे असां ॿुधंदा आहियूं माना उजागो हूंदो आहे त सुबुह जो मां प्रोग्राम ज़रूरु ॾिसंदो आहियां शाइरनि जा सरताज हाणे बिटाई जी कहिड़ी ॻाल्हि छो जो लतीफ़ साईं असांखे माना ॼाण मिले थी जेका मेरान टीवी तां बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि कयो हाणे जुनैद साहिबु अव्हांखे कीअं लॻो सुबुह मेरान में अची करे जाम सुठो लॻो कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदासीं व्यूअर्स खे व्यूअर्स खे असां चवंदासीं त बाबा अॼुकल्ह जेको दौरु हले पियो उनमें पंहिंजे पेरेंट्स जी इज़त अॼुकल्ह जा ॿार आहिनि पंहिंजे पेरेंट्स जी इज़त कोन था कनि सही ज़माने सां गॾु हलबो सही बिल्कुलु ठीकु आहे जेको बि नओं रंग अचे थो उनखे माण्हू पंहिंजे पाण खे उन रंग में रंगे पर पंहिंजे पेरेंट्स जी रेस्पेक्ट करणु खपे ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि कयो थैंक यू सो मच जेके बि असांजा गेस्ट आहिनि ऐं एडवोकेट आहिनि रागी आहिनि म्यूज़िशियंस आहिनि सभिनी खे थैंक यू तव्हां सां हिन प्रोग्राम में आया ॾाढी ख़ुशी थी नाज़रीन हाणे टाइम थियो आहे जेको आहे न असांजे हिन पुॼाणी ते पहुतो आहे ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त वरी नई सुबुह सां नए रंगनि सां नए महिमाननि सां ऐं असां हाज़िर थींदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़